असां दोस्तों आगे मदद करण टीम में भली कार चऊं था। दोस्तों ॿुधाइण तो सिंधी मीडिया जो सब खां वॾो ड्रामो ज़हर ज़िंदगी की कामयाबी खां पोइ हाणे हिकु नओं ड्रामो शुरू थी चुको आहे जंहिंजो नालो आहे दौलाप, जंहिंजो डायरेक्टर आहे फरज़ंद मलक खजू। ऐं दौलाप जी रिकॉर्डिंग तेज़ी सां घोटकी ज़िले में हली रही आहे। ऐं ॿुधाइण हलूं तो हिन जो राइटर आहे नूर ज़ोर साहब ऐं हिन जो इन में जेको आहे ड्रामे में शामिल आहिनि जावेद अबड़ो साहब ऐं ॿिया सिंध जा नवां चहिरा बि मुतारफ़ कया पिया वञनि। सीनियर अदाकार बि में शामिल आहिनि। ऐं ॿुधाइण त हिन ड्रामे में वॾी कास्ट ऐं हीउ ड्रामो जेको आहे इस्लाह ऐं एक्शन सां भरपूर आहे। ऐं हिन जे ड्रामे जो जेको असिस्टेंट डायरेक्टर आहे को डायरेक्टर बाबा फारूक सलंगी ऐं वकार सुमरो साहब हिन डायरेक्टर आहिनि, असिस्टेंट डायरेक्टर आहिनि। हिन ड्रामे में जेको आहे वॾे में वॾी मज़ो इहो आहे त हिन में इस्लाह बि आहे ऐं तंज़ ऐं मज़ाहिया ड्रामो एक्शन सां भरपूर आहे। नूर ज़ोर साहब हिन खे तमामु सुठो लिखियो आहे ऐं इंशाल्लाह अव्हांखे पसंदि ईंदो। ऐं जो DOP आहे जेको साइज़ बाजिशाह जो DOP आहे, कैमरामैन आहे, हिन सां गॾु टीम आहे हुनजी। सिंध TV ते हीउ ड्रामो अव्हांखे नज़र ईंदो ऐं हिन ड्रामे जी कामयाबी लाइ दुआ कयो, मां बि दुआ कयां थो ऐं तमामु जल्द सिंध TV ते ड्रामो ॾिसंदासीं। थैंक यू सो मच।